उल्हासनगर जा लेक्चरर आहिनि श्री किशोर जी, उहे बि अॼु पंहिंजा वीचार पेश कंदा। किशोर जी खे स्टेज ते आणियो वञे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हां हाणे असांजा वीचार ॿुधा। दीदी जेको ॻाल्हाई, जेको एचओ नारायणी ॻाल्हाई, त इन जे अंदरि तव्हां छा थो, हा, तव्हां हिनखे अॻियां कीअं था वधाए सघो, तव्हांजा वीचार छा आहिनि ऐं कीअं छा थियणु खपे, त तव्हां पंहिंजा वीचार पेश कयो। जी सर, एक्चुअली ॾिठो वञे त उते त नंढो शिलोंग आहे ऐं असांखे बि वाकई में उल्हासनगर में हर हिकु अलॻि अलॻि, जीअं असां 1 नंबर खां वठी करे 5 नंबर ताईं आहे, 5 ई नंबर आहिनि, त 5 ई नंबरनि में असांखे 5 शिलोंग ठाहिणु खपनि। दादी जी ॻाल्हि हिकदमि सही आहे कि वाकई में असांखे 5 शिलोंग ठाहिणु खपनि। ऐं दादा हासानंद जा जेके वीचार हुया उहे बि हिकदमि ॾाढा ई बढ़िया हुया। उन्हनि शाह सचल स्वामी साहिबनि जे बारे में ॿुधायो। ऐं वॾी हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे कि मुंहिंजो बि टॉपिक जेको आहे शाह सचल स्वामीअ सां बि आहे रिलेटेड ऐं तालपुरनि जे युग सां बि आहे। ऐं मां तालपुरनि जे युग खां ई शुरूआत करणु चाहींदुमि। ऐं उनखां पहिरियों, सभिनी खां पहिरियों मां डॉक्टर संध्या कुंदानी मैडम जो शुक्रगुज़ार आहियां ऐं तव्हां लतन चावला साहिब जो बि शुक्रगुज़ार आहियां। ऐं इन जे अलावा जेके ही कंडक्ट करे रहिया आहिनि, जिन जो नालो ई आहे, हिकिड़ो स्कूल आहे डॉक्टर सुभाष शंकर एजुकेशन सोसाइटी, मूंसां मिस्टेक थी हुजे त शंकर एजुकेशन सोसाइटी ऐं डॉक्टर गुजर सुभाष हाई स्कूल, इन्हनि जो मां ॾाढो ई शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे पहिरियों दफ़ो ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। ऐं हिन वक़्तु मां तालपुरनि जे युग जे बारे में तव्हांखे कुझु पंहिंजा वीचार ॿुधाइण जो कोशिश कंदुमि। ऐं तालपुरनि जो दौर जेको ॾाढो ई सिंध जो सुनहरी दौर करे लिखियो वञे थो पियो। ऐं हिन दौर में ॾिठो वञे त तालपुरनि जो जेको दौर आहे 1783 ईस्वीअ खां शुरूआत थी ऐं इहा 1843 ईस्वीअ ताईं इन्हनि जी समाप्ति थी वई। इहो युग ॾाढो ई सिंधीअ खे उरूज़ ते, हिकदमि बामे उरूज़ ते पहुचाइण जो युग हुयो। ऐं हिन युग में ॾिठो वञे त कलोरा दौर जे आख़िरी तख़्त नशीन मियां अब्दाल अम्बी ऐं सरदार मीर फतेह अली खान तालपुरनि जे विच में हालाणीअ मैदान में ॾाढी जंग थी, जेका 1783 ईस्वीअ में थी ऐं गजब जी जंग उहा लॻी, जंहिंमें कलोरनि खे हार जो मुंहुं ॾिसणो पियो। ऐं उनखां पोइ सिंध में तालपुरनि जी हुकूमत अची वई। 1843 में अंग्रेजनि जी आमद ताईं हली, जेसि ताईं अंग्रेज आया तेसि ताईं इहा जंग हलंदी ई रही। ऐं उनखां पोइ जी ॻाल्हि आहे, तालपुर हाकमनि बि कलोरनि वांगुरु ई सिंधी हुआ। वॾी ॻाल्हि त इहा ई आहे कि जेके तालपुर हुया उहे बि हाकुम हुया ऐं उहे कलोरनि वांगुरु ई सिंधी हुया। असां अॼु ताईं सम्झंदा आहियूं कि ॾाहिर सेन बि जेके हुया सिंधीअ जा हुया, बशर्ती ॾाहिर सेन बि जेके हुया सिंधीअ जा ई हुया, पर असां कलोरा, सम्मा, सुमरा इहे थोरा घटि ॿुधाऊं था। ऐं तालपुर बि जेके हुया उन्हनि जो बि मां तव्हांखे युग थो ॿुधायां। 1783 खां वठी करे 1843 ताईं हिननि जो युग आयो। ऐं जिन खे पिणु पंहिंजे अदब सां काफ़ी शौक़ु हुयो, उन करे सिंधी अदब खे काफ़ी वधण विझण जो उन वक़्त में मौक़ो मिलियो। नज़म खां सवाइ नसर ॾांहुं बि हिननि ध्यानु ॾिनो। न सिर्फ़ु नज़म खे ध्यानु ॾिनो बल्कि नज़र खे बि, नज़म खे ऐं नसर खे बि हिननि ॾाढो ई ध्यानु ॾिनो। उन वक़्त में जेके अलॻि अलॻि, जीअं त मदह करे उहा संफ अची वई, जेतोणीकि कलोरनि जी पैदावार आहे, इहा जेका संफ आहे, मदह आहे, इहे कलोरनि जे वक़्त में ई आई, यानी इहे कलाम उन वक़्त में ई आया, जंहिंजी इजाद जो सहरो मियां सरफराज़ खान कलोरे ते थो पए पियो। पर हिन दौर में उनखे सुठी तरक़ी हासिल थी, जंहिं लाइ साहिब ॾिने फ़क़ीर जी अक्सनी या सेदान ऐं जमन चारण जो या पीर पीरां बादशाह, ही काफ़ी मिसाल आहिनि। इन्हनि इन ॻाल्हि खे अॻिते वधायो। इन खां सवाइ इन तरह मदह ऐं मन्ना जात जो सिलसिलो हिन दौर में वधी वण थियो। तंहिंखां सवाइ मसलस मसनवीअ जो रवाज बि
हिन ई दौर में पियो, जेतोणीकि इन सौंफ खे अलॻि पिणु ॻायो वेंदो हुयो। इहा जेको तरीक़ो हुयो ॻाइण जो हिकदमि अलॻि हुयो, पर उन्हनि में सिंध जे मरूज़ किसन कहाणियुनि जा तमामु थोरा नुक़्ता बयान कयल हूंदा हुआ, जॾहिं त हिन दौर में लगातार मसनवियुनि में सॼे जूं सॼियूं कहाणियूं ॻाइजण में लिखियूं आहियूं। छो जो उहो वक़्तु राजाउनि जो दौर हुयो। फ़क़ीर जेके हुया राजाउनि खे ख़ुशि करण जे लाइ अक्सर ईअं कंदा हुया कि उन्हनि खे ख़ुशी थींदी राजाउनि खे त उहे असांखे अशरफियूं ॾींदा ऐं दान तौर अशरफियूं उहे वठंदा हुया। हिन दौर में लगातार मसनवियुनि में सॼे जूं सॼियूं कहाणियूं ॻाइजण में लिखण में आयूं। जीअं त हफ़ीज़ मोमल राणो जो दास्तान लिखी उन जी इब्तिदा कई, जंहिंखां पोइ वरी हाज़ी अब्दाल लैला ऐं मजनू, मोमल राणो तव्हां सिंधीअ जी कहाणी ॿुधी आहे जेका हफ़ीज़ नाले हिकिड़े शाइर लिखी, उन खां पोइ हाज़ी अब्दाल लैला मजनू लिखियो जी दास्तान खणी मसनवी लिखी। अच्छा, मिर्सिया बि जेका आहे उहा हिन ई दौर जी पैदावार करे लिखी थी वञे पई। जीअं त उन वक़्त जा हाकिम पाण टालपुर हुआ ऐं उन्हनि जा ईरान सां ॾाढा सुठा तालुकात हुया, तंहिं करे हिते बि ईरान जी तकलीद में मिर्सिया गोशाइरीअ जी संफ पिणु शुरू थी। मतिलबु उन वक़्त में संफ ॻाइण जो जेको तरीक़ो सिर्फ़ ईरान में हलंदो हुयो, पर हिते बि अची वियो ऐं फारसी आमीज़ ज़बान बि शेर लिखियो, यानी कि फारसीअ में बि केतिरा ई शेर लिखिया विया। मिर्सिया जी संफ जीअं त ईरान खां आयल हुई, मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो, इन करे केतिरा ई गैर वतनी लफ़्ज़ ऐं शयूं बि असांजी ॿोलीअ में दाख़िल थी वयूं। सिंधीअ में ॿियो केतिरो ई मिक्स, अलाए केतिरियूं ईरानी शब्द अची विया, फारसी शब्द अची विया। हिन दौर जी सभ खां वॾी ख़सूसियत आहे सिंधी अदब में नसर निवेसीअ जी इब्तिदा, जंहिंमें सभ खां पहिरीं आख़ूंद अज़ीज़ अल्लाह हिकिड़ो नसर जो किताब लिखी उन सौंफ जी शुरूआत कई। हिन दौर में वाईअ जी संफ बदलाए करे उनखे काफ़ी कयो वियो, अॻिते हली करे काफ़ी कयो वियो इन खे, जंहिंजो रिवाज पिणु आम थींदो वियो। हिन खे ॿिनि मिसराउनि मां वधायो वियो। उन में हर क़िस्म जा ख़्यालात जेके पहिरियां ई ॾोहीरे जे रूप में अची विया ऐं उहे आसानीअ सां अची सघिया से हिन संफ में मां ई आंदा विया। हिन दौर में तक़रीबा हर शाइर काफ़ीअ जी संफ ते तबो आज़माई कई। हिन मैदान ते एतिरी त तरक़ी थी जो सभिनी शाइरनि दिल खोले उनखे इस्तेमाल कयो। ॾोहीरा सिर्फ़ अवामी शाइरनि ताईं महदूद रहिजी विया, यानी कि ॾोहीरा सिर्फ़ आम रवाजी शाइरनि ताईं ई रहिजी विया। इन खां पोइ गज़ल जी इब्तिदा बि अची वई। इन दौर में सचल सरमस्त ऐं सैयद साबित अली शाह ख़ासि तौर ते उन में तबो आज़माई कई, यानी कि लिखण जो जेको तरीक़ो उहो शुरूआत कई। जेतोणीकि फन तौरे टेक्निक जे लिहाज़ खां गज़ल में एतिरी पुख़्तगी कान आहे, पर उन्हनि जी बुनियादी ऐं अॻिते हली गज़ल खे बामे उरूज़ ते पहुचायो वियो। हिन दौर जा ॿिया शाइर हुआ भाई चैनराय बच्चोमल सामी, जंहिंजा समूरा शेर वेदांत ते ऐं तसौफ़ जो सबक़ ॾियनि था। अञा बि ईअं चइजे त उहे श्लोक उन मंज़िल ते पहुचण लाइ वाट ॾेखारीनि था। हिते हिकिड़ो शेर ॾाढो ई बढ़िया तरीक़े सां, ॾाढो ई सुठे नमूने सां चयल आहे, न को आर न पार सुप्रिया जे सिक जो, सवातीअ बिना सिप खे अचे कीन करार, मशीअ जे मन में वसे प्राण आधार, सामी सर्जन हार पलक प्राहून खे। इन खां पोइ जीअं त इहो टालपुरनि जो युग हुयो ऐं जेको अची करे 1843 ईस्वीअ में पूरो थियो। इन खां पोइ जेको मुंहिंजो ॿियो टॉपिक आहे उन जे बारे में मां थोरो तव्हांखे ॿुधाइण चाहींदुमि। सिंधी शहर जी टिमूर्ती। जीअं त तव्हांखे ख़बर ई आहे कि सिंधी शहर जी टिमूर्ती आहे शाह सचल ऐं सामी साहिब।
सिंधी अदब जो ये रूह करे मञा था वञनि पिया। शाह अब्दुल लतीफ भिटाई साईं, जंहिंजो जनम 1699 ईस्वीअ में ॿुधायल आहे ऐं इन्हनि जी वफ़ात 1752 ईस्वीअ में ॿुधाई वई आहे, सिंध जी वारियासी ज़मीन ते तसवुफ़ जो कुनो चाढ़ियो ऐं उन फ़लसूफ़ीअ खे रंगीन पेराए में बयान कयो। सचल साहिब, सचल सरमस्त जंहिंखे असीं चऊं, 1729 ईस्वीअ में इन जो जनम थियो ऐं 1829 ईस्वीअ में ही राह अदल जो राही थी वियो, मतलब कि हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो। इन साहिब जो चाढ़ियल कुने जो ढकण उहे वॾे वाक सां कीअं लाथो उन जे बारे में ॿुधायल आहे। हक़ मौजूद सदा मौजूद, हे इन्हनि जो नारो हुयो, हक़ मौजूद सदा मौजूद। वहदत अल वजूद जो होको ॾिनो। इन खां पोइ जॾहिं टियों युग अचे थो पियो त उहो युग अचे थो पियो सामी साहिबनि जो, बच्चोमल लुंड सामी साहिब। हे साहिब 1743 ईस्वीअ में इन्हनि जो जनम थियो ऐं 1850 ईस्वीअ में हिननि जी वफ़ात थी। वरी निमाणो बणिजी करे ही साहिब आखे थो, वेदनि जी वाणी आऊं सिंध में सुणायां, सिंधीअ मंझि सुणायां। हिननि साहिबनि जो चवणु आहे, वेदनि जी वाणी आऊं सिंधीअ मंझि सुणायां। शाह साहिब सिंध जे लोक कथाउनि खे पंहिंजे शहर जो मौज़ू बणाए खेनि अमृता बख़्शे छॾी। उन्हनि शहरनि वसीले ई हू इंसान खे समूरा रूहानी राज़ ॿुधाए रहिया आहिनि। हिननि जो हिकिड़ो ॾाढो ई बढ़िया हिकिड़ो शेर आहे, जेतो बीत बाई से आयतूं आहिनि, न्यू मन लाइन परियां संदे पार ॾे। ही जेका आहे या इहो कलाम सुर सोहिणीअ मां खयल आहे। शाह अलॻि अलॻि कहाणियुनि खणी, जीअं त सुसई पुनूअ जी कहाणी खणी रूहानी राज़ जा इशारा कया आहिनि। हिन में सुसई ऐं पुनूअ जे बारे में ॿुधाए थो पियो, पीही जान पाण में कयम रूह रहाण, त नको डूंगर ॾेह में नका कीचन काण, पुनो थियुसि पाण सुसईअ ता सूर हुआ। शाह साहिब ॾाढो सुठे नमूने सां हिते पुनूअ जे बारे में ॿुधायो आहे। या वरी मोमल जो दास्तान खणी करे समूरे दर्द पलटे छॾनि था पिया ऐं उनमें हू चवनि था पिया कि वजूद विञाइण खां पोइ कीअं थो थिए पियो इंसान। वजूद विञाइण खां पोइ केॾां काहियां कढ़ो, केॾां काहियां कढ़ो चोॾस चटाणो, मंझे काक ककोरी मंझे लडाणो, राणो ई राणो रीह राणे ॿियो नाहे को। शाह साहिब जिन जे बारे में जेतिरो कुझु चइजे ओतिरो घटि आहे। बशर्ते सिंध जो जेको पहिरियों असीं शाइर चई था सघूं उहो काज़ी कदन साहिब खे चई था सघूं, पर ही जेके शाइर हुया इन्हनि बि ॾाढी उन वक़्त में शाह साहिब साहिबनि ॾाढो सुठे नमूने अलॻि अलॻि कलाम चया। एतिरे कुझु चवंदे बि शाह शरीयत सां पिणु ॾाढो हिकु सही तरीक़े सां पूरो आहे। ही साहिब 5 वक़्त निमाज़ तो पढ़े पियो ऐं 30 रोज़ा रखण में काई बि ही तकलीफ़ नथो महसूस करे, 30 रोज़ा बि तो रखे पियो। सचल सरमस्त जो वरी जोर पंहिंजी जात सुञाणण ते आहे ऐं इश्क ते आहे। हू इश्क जे मैदान में वॾे नगारे ते डोंको हणी करे चवे तो पियो, बाहूं बायम पाण तू ही मालिक मुल्क जो, अल्लाह अल्लाह शो चवी पाण ही अल्लाह ॼाण। यानी के इंसान जे अंदर ही अल्लाह जो रूप समायल आहे, असीं जिते ॾिसूं उते अल्लाह आहे। सचल इश्क जी इंतिहा ते आहे, उते जिते भैया थोड़ो थोड़ो कवर थोड़ो 15 मिनट। जी जी सर, इते मां पूरो कयां सर? हाँ यस, एक लाइन बाकी आहे बस साहिब। हाँ यस यस कर। जी साहिब, सचल इश्क जी इंतिहा ते आहे, उते जिते ज़ाहिरी रीतियूं रस्मूं रवाज़ कुझु बि यादि कोन पवे थो। हू त बेनियाज़ ऐं बेसुध थी चवे थो पियो, विसरियो रोजो नाहे यादि निमाज़ मूंखे, कहिड़ो
मस्त पिरी जे नाज़ मूंखे, यानी कि ही साहिब न निमाज़ खे वधीक ध्यानु ॾींदो हो, न पंहिंजे रोज़नि खे ध्यानु ॾींदो हो। हिन जो बि चवणु हुयो कि हर हंध ते भॻवान ई आहे, ईश्वर जो ई रूप आहे, उन जो ई प्रतीक आहे। इन खां पोइ मां इन खे विराम ॾींदुमि इन पंहिंजे टॉपिक खे। भैया महिरबानी धन्यवाद। जेकॾहिं काई न गलती कुझु न भैया, धन्यवाद। ऐं ॾाढो सुठो शाह सचल ऐं हिन बारे में तव्हां बि पंहिंजा वीचार पेश कया। हाणे असांजे विच में वरी असांजी नंढी भेण महिरबानी।